दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। म्यूनिसिपल कमेटी दादू जे ॿिनि मुलाज़िमनि सिकंदर सुमरो ऐं अहमद सोलंकी जी सर्विस 60 साल पूरी थियण ते मुलाज़िमनि पारां अलविदाई पार्टी जो प्रोग्राम एम्प्लॉइज़ यूनियन हैदर करार म्यूनिसिपल कमेटी दादू तरफ़ां शानदार प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जॾहिं त उन मौक़े ते अब्बास सुहाग शाह मोहम्मद सोलंकी अयाज़ जोगरो रिज़वान मेमण मोहम्मद बख्श शाहानी गुलज़ार सोलंकी ऐं ॿियनि वॾी तइदाद में मुलाज़िमनि शिरकत करे बोस्की जा पटका गुलनि जी वर्खा करे भाकुर पाए हाथ पाराया, जॾहिं त म्यूनिसिपल एम्प्लॉइज़ यूनियन हैदर करार जे अॻवान अब्बास सुहाग ॻाल्हाईंदे चयो त असीं घर जे भाती जीअं गॾु आहियूं। हिकु ॾींहुं असांखे बि रिटायर थियणो आहे। असीं वचन था कयूं त हिकु नंढड़ो मुलाज़िम चौकीदार माली या क्लार्क हुजे, ईअं सभिनी मुलाज़िमनि सां हर वक़्तु गॾु आहियूं। जेको बि असांजे स्टाफ जो मुलाज़िम रिटायर थींदो उन्हनि जो बि प्रोग्राम कंदा रहंदासीं, जॾहिं त शिरकत कंदड़ सहाफ़िन जा मुलाज़िम ऐं जा बि निहायत शुक्रगुज़ार आहियूं जिन असांजे प्रोग्राम में शिरकत कई।